तुझे संवादपती असतो कला तो मुझी घाल मनी बसव ठीक आहे मना तो भाव तुझो फगराया पर बराबर तो ये मुझे किए करते कि पानी बदल दीजिए बाबा प्लीज मुझे मजबूर न कर तू यह सुनती देर चाहे मुझे पहला जो तो खेल मैंने तो खबर आई तो मुझे ये खबर पड़ी बाबा मुझे हमेशा तुझो ही चयो मनियो तो पोइ मरियम आज मुझो एक आखिरी चयो बन तू सामानी से शादी कर अरे चरी मोहन जे आखिर में सच्चाई थी है पर बाबा मैं तुखे अकेलो छड़े किया अरे चरी मुझो फिक्र न कर मरियम तू हुन जो फिक्र कर जेको हिन वक्त सरकारी अस्पताल में सख्त जख्मी हालत में पियो है छा वो के जख्मी थी अल्लाह जे के दुश्मनों ने के पेट में छुड़वाई सख्त जख्मी कर विधो है माय गॉड ये छा थी वियो अजा वक्त ना है मरियम अजा वक्त ना है तू पास खेस वही बुधाए तो जो पापा इन रिश्ते ला राजी आए तो उन जो संग कबूल करवाए तू वन अरे चरी देर न कर तू वन पुत्र तो मुझे जय वठन में दादी देर कर मरियम दुश्मनन जा ॾिनल ख़ास हाण त असांजो मरका है मिस घणो घाव त न आयो अथई न दिल जे घाव खां वधीक गहरो कोन्हे ही घाव बि कारे वेंदुसि न समाणा न मेणा न दे तोखे कुछ कोन थींदो अॼु अचण जी महिरबानी मिस महिरबानी त पराहनि खे चइबी आहे पंहिंजनि खे न कॾहिं कॾहिं पंहिंजा बि परावा थी वेंदा आहिनि मिस न समाणा न अॼु धारियनि जहिड़ी ॻाल्हियूं न कर मूंखां तुंहिंजी तकलीफ़ ॾिठी कान थी थिए ॿुधो जी मुद्दा तो ॾिसो जी स्वयं हम पढ़ा किधर या तो खबर काहे पर हाँ 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 तो समाना समाना
समाना डॉक्टर 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 प्लीज ॾिसो मिस्टर समाना खे छा थियो आई एम सॉरी मैडम ये समझ तो पंहिंजे पीउ जो न को वेझ न को थी जेकी पियो आप जो तुंहिंजी उपटाराऊं कोन थो कयां बाक़ी तो जॾहिं सभु कुझु भुलाए लाकअप में अची मूंखे पंहिंजे दरिया दिलीअ सां पंहिंजे सोन रली दिलि जो सबूत ॾिनो तॾहिं मूं बि पाण सां अर्थ कयो ॿुधो जे इहो क़त्ल जी तुहमत मूं तां टरी त आउं पंहिंजी दिलि भले तोसां अहिड़ो ई वड़ो कंदुसि उन जे ॾियारे खां वठी दिलि सां का थोरी चटाभेटी कान कंदी अथमि पर बलार वञा पंहिंजे मालिक तां जो नेठि मुने वारा सघ विधाई ऐं जो मुंहिंजी दिलि में सांस ऐं सुकून जूं लहरूं छोड़ियूं पियूं आहिनि शाल सदाईं सुख माणी आणियो मोकिलियां थो केॾांहुं वेंदुसि सा फ़िलहाल ख़बर कान्हे अमीर मूंखे ॾाढो प्यारो आहे क़िस्म जा सलाम हाण त रेल भी रवानी थी वही हूंदी बीठे महिल इहो ख़त तव्हांजे लाइ ॾेई हलियो वियो ख़त मुंहिंजे नाले बि लिखी मोकिलियो अथसि
एक हथ सां गॾु हिकु आम मुख़्तियारनामो मोकिलियो अथसि। लिखियो अथसि त संदो समूरी मिल्कियत जहांगीर जे हवाले कई। चाचा जहांगीर जे हवाले? चाचा जहांगीर त या क़बूल न कंदा। हाँ, शायद चने सर खे हिन ॻाल्हि जो अंदाज़ो। तंहिं करे इहो लिखियो अथसि त जेकॾहिं जहांगीर खे इहा ॻाल्हि क़बूल न हुजे त ॿिए आम मुख़्तियारनामे जी मदद सां संदो समूरी मिल्कियत कंहिं ख़ैरात इदारे जे हवाले कई। चङे सर वटि सोन वर्णी दिल आहे। वालेकुम सलाम। केॾा वञी पुट? आंटी जहांगीर जे घर पे हूं। छो भला? ही घर भी तो तुंहिंजो घर आहे। पुट सच पुछी त ही दिल धीअ जे प्यार खां ख़ाली आहे। मूंखे तो जहिड़ी धीउ घुरिजे जेका हिन अङण जी उदासी खे दूर करे छॾे। पुट मां तोखे केॾा बि न वञण ॾींदसि, केॾा बि न, केॾा बि न। कराची का कश्मीर ऐं किंजर का कारूंजर ताईं परख जे नाज़रीन के फौजिया अलमास जमाल ऐं असलम आज़ाद जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। साईं लतीफ़ साईं फरमाए थो की जो कुंभारन मिट्टीअ पाए मनियो, की जो कुंभारन मिट्टीअ पाए मनियो, तंहिंमां तिर जेतिरी जे पवे ख़बर खरन, तिन मां तिर जेतिरी जे पवे ख़बर खरन, ही ता हूंद मरन हिन अङण ओरातो थिए। महिरबानी साईं। परख जो अॼु जो प्रोग्राम रमज़ान शरीफ़ जे हवाले सां प्रोग्राम आहे ऐं हिन में रमज़ान मुबारक जे हवाले सां ई असां वटि मुक़ाबला बि आहिनि, तकरीरूं आहिनि, ॿियूं दिलचस्पियूं आहिनि। प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं नात शरीफ़ सां। नात शरीफ़ ॿुधाइण लाइ असांजो महिमान अचे थो अली मुराद भैयो सूफ़ी अल कादरी। अली मुराद भैयो सूफ़ी अल कादरी महिमान आहे अलाइड बैंक वारनि जो। चवनि था त अलाइड बैंक जी माहिवार आमदनी स्कीम जे ज़रिए ज़िंदगी जो सफ़र सुख ऐं आराम सां तरक़ीअ तरफ़ अवां सां हम कदम अलाइड बैंक ऑफ पाकिस्तान। नात शरीफ़। शाहे रुसल तो तेल थो अल्लाह जो क़ुरान आ
शाहे रुसल तो तेल थो अल्लाह जो क़ुरान क़ुरान में पधरो कयो अल्लाह तुझो शान शाहे रुसल तो तेल थो हर हिक नबी अल्लाह जे ज़ाहिर कया थे मोजज़ा हर हिक नबी अल्लाह जे ज़ाहिर कया थे मोजज़ा पर मोजज़े तुझे कयो वध ख़ल्क़ खे हैरान शाहे रुसल तो तेल थो फितरत संदो पैगाम तो इंसान जे आलो रखियो फितरत संदो पैगाम तो इंसान जे आलो रखियो तुझे तरीक़े कयो इंसान खे इंसान शाहे रुसल तो तेल थो अल्लाह जो क़ुरान तुझे करे इंसान खे बख्शो खुदा इज़्ज़ो शरफ तुझे करे इंसान खे बख्शो खुदा इज़्ज़ो शरफ मखलूक सारिय में मथे इंसान जो थियो मान शाहे रुसल तो तेल थो मोमिन मोहब्बत सां पढ़ो सरदार ते सल्ले अला मोमिन मोहब्बत सां पढ़ो सरदार ते सल्ले अला जंहिं लाइ लिखियल क़ुरान में जंहिं लाइ लिखियल क़ुरान में अल्लाह जो फरमान शाहे रुसल तो तेल थो अल्लाह जो क़ुरान अली मुराद भइयो महिमानो अलाइड बैंक वारनि जो अव्हां जे लाइ अलाइड बैंक जो तोहफ़ो आहे क़बूल जी महिरबानी 1000 रुपयनि जो साईं लतीफ़ साईं जा बेत हूअं त सभु सुहिणा आहिनि हिकिड़ो बेत आहे न्याईअ खां नींहं सिख मुंहिंजा सुपरी सड़े सारो ॾींहुं ॿाहिरि बाफ़ न निकिरे हर बेत में हूअं त सबक़ु आहे पर हिन बेत में इंसाननि जे लाइ इहो सबक़ु आहे त बर्दाश्त कयो ऐं ॿिए खे सहूलियतूं ॾियो असां वटि मुक़ाबिलो आहे लतीफ़ साईं जो इहो बेत
सुहिणनि अखरनि में लिखणु। लतीफ़ साईं जो बैत सुहिणनि अखरनि में लिखण जो मुक़ाबिलो आहे क्राउन प्रिंस टेलीविज़न जे तरफ़ां। हिन जो चवणु आहे त क्राउन प्रिंस रंगीन ब्लैक एंड वाइट टेलीविज़न, हर साइज़ में एला क्वालिटी, 5 साल पिक्चर ट्यूब ऐं 1 साल मुफ़्त पुर्ज़न ऐं सर्विस जी गारंटी। क्राउन प्रिंस टेलीविज़न ही पंहिंजी जायुनि ते वेंदा। लतीफ़ साईं जो इहो बैत सुहिणनि अखरनि में लिखंदा। सही प्रोग्राम जी शुरूआत आहे ऐं अञा ज़हन ताज़ा आहिनि। क्विज़ जो मरहलो आहे करंट अफेयर क्विज़। हमदर्द लेबॉरेटरीज़ वक़्फ़ पाकिस्तान जे तरफ़ां चवनि था त हमदर्द जी सुवालीन नज़ले ज़ुकाम, निड़ीअ जे साड़े ऐं खंघि जो तुर्त इलाज बि आहे ऐं इन्हनि बीमारियुनि खां बचण जी तदबीर बि। सुवालीन हमेशह घर में रखो। हमदर्द लेबॉरेटरीज़। करंट अफेयर क्विज़ में अव्हांखे ख़बर आहे त उहे दोस्त हिसो वठंदा आहिनि जेके अख़बारूं पढ़ींदा आहिनि। सभ खां पहिरीं ईंदी नई टीम। ए टीम अव्हां खां शुरूआत कयूं था। नाला ॿुधाइजो। आशिक़ हुसैन शेख, मेहरान यूनिवर्सिटी जामशोरो। शफ़ात हुसैन मेमन, मेहरान यूनिवर्सिटी जामशोरो। हर टीम खां असां 6 सवाल पुछंदासीं। 2 जवाब अव्हां पास करे सघो था। हर सही जवाब ते 10 मार्कूं, ग़लतीअ ते असां 5 मार्कूं काटींदासीं। शुरूआत थिए थी। वालारिल कश्मीर जे कहिड़े अॻुवाण कश्मीर में हिंदुस्तान तरफ़ां चूंडुनि जे बाइकाट जो ऐलान कयो आहे? मीर वाइज़ मोहम्मद उमर फारूक। जवाब सही आहे। बरतानिया जे कहिड़ियुनि 2 सियासी पार्टियुनि हुकूमत ते जल्द आम चूंडुनि कराइण लाइ दबाव विधो आहे? वन लेबर पार्टी आहे हिकिड़ी जी। ॿी? या हिते कंज़र्वेटिव पार्टी आहे या हुनजो आहे सोशलिस्ट पार्टी। अधु ॾियूं था 5 मार्कूं। हलो। ताज़ो अमेरिका बोस्निया जे सरबन सां अमन ॻाल्हियुनि लाइ कहिड़ो शर्त रखियो आहे? त माना उहो पीस प्लान खे पहिरियों माना उहो मञनि जो जेको आलमी अमन मनसूबो पहिरीं क़बूल कनि। जवाब सही आहे। सलामती काउंसिल विच एशिया जे कहिड़े मुल्क में रहियल अमन फ़ौजुनि जे मुद्दे में 1 महीनो वधायो आहे? ताजिकिस्तान। जवाब सही। 11 दिसंबर खां वठी चिचनिया जे शहर ग्रोज़नी में रूसी हमलनि सां केतिरा शहरी या माण्हू मरी चुका आहिनि? 25,000। सही। आख़िरी सवाल आहे ए टीम। कुवैत हुकूमत मुताबिक़ मुल्क जे 107 मिलियन आबादी मां केतिरा माण्हू असुल कुवैती आहिनि? 6,43,000। 6,43,000। ए टीम जूं मार्कूं आहिनि 55। बी टीम नाला ॿुधाइजो। खालसन सातो, यासीन दाऊद कराची। नॉर्वे हुकूमत मुल्क जे कहिड़ी अक़लियत तरफ़ां धार स्कूल ठाहिण जो मुतालबो रद्द करे छॾियो आहे? मुसलमान अक़लियत। जवाब सही आहे। रूसी हुकूमत छाजे लाइ पंहिंजे 100 फ़ौजियुनि ख़िलाफ़ केस हलाइण जो फ़ैसिलो कयो आहे? चेचन ख़िलाफ़ कौन लड़ियो? हा, चेचनिया में विढ़ण खां इनकार कयो नी करे। सही आहे। हिंदुस्तान जे नए परॾेही वज़ीर जो नालो? राजेश दयाल। न दा, परनाब मुखर्जी। जवाब अव्हांजो ग़लति थियो। अव्हां पास बि करे सघो पिया। ख़ैर, आख़िरी सवाल आहे चीन कहिड़े मुल्क सां हलंदड़ वापारी जंग खे ख़तम करण जो इरादो ॾेखारियो आहे? ताइवान। न साईं, अमेरिका सां। जवाब ग़लति। साईं बी टीम जूं सूरत हाल। 2 जवाब सही आहिनि, 20 मार्कूं। 4 जवाब ग़लति आहिनि, इहे मार्कूं उन्हनि मां निकिरी वियूं। बी टीम वटि मार्कूं कुझु बि न बचियूं। ऐं करंट अफेयर क्विज़ जो अॼु जो मुक़ाबिलो हमदर्द लेबॉरेटरीज़ जे तरफ़ां खटियो आहे ए टीम। ए टीम अव्हां जे लाइ हमदर्द लेबॉरेटरीज़ जे तरफ़ां 3000 रुपया ऐं ईंदड़ हफ़्ते प्रोग्राम में शरीक थियण जी दावत। बी टीम अव्हां जे लाइ तोहफ़ो आहे, क़बूल हुजे। साईं खे ख़बर आहे त थर में वॾी मिक़दार में कोयलो असांखे मिलियो आहे। असां वटि थर में कोयले जे हवाले सां हिकु महिमान जंहिंखे मां अचण जी दावत ॾींदुसि, सिंध कोल अथॉरिटी जो डायरेक्टर जनरल अहमददीन हंजरा। अहमददीन हंजरा साहब महिमान आहे अलाइड बैंक वारनि जो। हिननि जो चवणु आहे त निजकारीअ खां पोइ 3 सालनि में अलाइड बैंक जे मुनाफ़े में 700% खां वधीक इज़ाफ़ो, इन्वेस्टमेंट्स में 236% इज़ाफ़ो, डिपॉज़िट्स में 199% इज़ाफ़ो। अलाइड बैंक ऑफ पाकिस्तान
तरक़ीअ तरफ़ अवां सां हम क़दम। मां इहो पुछणु चाहींदुसि त थर में जेको कोयलो मिलियो आहे उनजो केतिरो मिक़दार आहे ऐं उन जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि, अव्हां जे ज़हन में कहिड़ी प्लानिंग आहे? आज़ाद साहब, थर में तक़रीबन 10,000 स्क्वायर किलोमीटर ते कोयले जा ज़ख़ीरा आहिनि। जी जी। जंहिंमां 4,000 स्क्वायर किलोमीटर ते तहक़ीक़ थी चुकी आहे ऐं उन तहक़ीक़ जे नताइज जे मुताबिक़ उते 78 अरब टन कोयलो काठो कयो वियो आहे। जी। ऐं इन में जेकर पूरी एरिया खे असां अंदाज़ो कयूं त तक़रीबन इहा 150 अरब टन खां मथे वसाइल थींदा पिया। हुकूमत पाकिस्तान ऐं हुकूमत सिंध गॾिजी सिंध कोल अथॉरिटी क़ाइमु कई आहे, जेका बुनियादी तौर ते ऐं सिर्फ़ु एक्सक्लूसिवली कोल वसाइल खे तरक़ी करण जे लाइ कमु करे रही आहे। ऐं हिन वक़्तु तक़रीबन 100 खां मथे जेके परॾेही सीड़पकार आहिनि उहे असां सां मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स नेगोशिएट करे रहिया आहिनि, जंहिंमें असां हिकिड़ो 1320 मेगावाट जो पावर प्रोजेक्ट जे लाइ एग्रीमेंट हिकिड़ी अमरीकन ऐं हांगकांग जी कंपनी सां दस्तख़त कयो आहे ऐं उन कंपनी पंहिंजो कमु शुरू करे ॾिनो आहे। उन जे तहत तक़रीबन 5,000 डायरेक्ट जॉब अपॉर्चुनिटीज़ निकिरंदा। वाह वाह, सुठी ॻाल्हि आहे। ऐं इन ते तक़रीबन 60 अरब रुपया इन प्रोजेक्ट ते डायरेक्ट इन्वेस्टमेंट थींदी ऐं उन सां गॾु ॿियो जेका तरक़ी जा इन जे प्रोग्राम जे तहत रोड रस्ता ठहंदा, रेलवे लाइन थर ताईं वेंदी, हवाई जहाज़नि जे लहण जे लाइ एयर स्ट्रिप ठहंदी ऐं जिथे 60 अरब रुपया ख़र्च थींदा उते जेका बिज़नेस जा जेके मौक़े जनरेट थींदा उन्हनि जे लाइ मां सम्झां थो थर में जेका गुरबत जेका सदियुनि खां रही आहे, जिथे जानवर त कहत जे बिघे मरंदा रहिया आहिनि, इनशाला उहे ॾींहं दूर थींदा ऐं थर जा माण्हू ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारींदा ऐं इनशाला हिकिड़ी अट्रैक्शन वारी एरिया थींदी। जीअं हिन वक़्तु असां इन चवण में मां सम्झां थो कोई मुबालगो न थींदो जेकर असां चऊं त हिन वक़्तु जीअं मिडल ईस्ट में माण्हू वेंदा हुआ तेल निकिरण खां पोइ, इनशाला माण्हू थर हलण जो नारो हणंदा। हंजरा साहब, अव्हां इहो सम्झो था त हिन जेको कोयलो असांखे मिलियो आहे इन जो इस्तेमालु बिजलीअ खां अलावा कंहिं ॿिए में बि थी सघे थो? न आज़ाद साहब, हिन खे लिग्नाइट कोल चवंदा आहिनि। हिन जो बुनियादी जेको इस्तेमालु आहे उहो बिजली पैदा करण जे लाइ आहे ऐं असां जूं मुल्क जूं जेके बि बिजली जे लाइ ज़रूरतूं आहिनि से जेकर ॿिया वसाइल असां छॾे ॾियूं, हाइडल या जेको तेल ते पावर जनरेट थिए थो, कोयलो सिर्फ़ु असांजी इहे ज़रूरियात पूरियूं करे सघे थो सदियुनि ताईं। जी। ऐं हिन खे ॿियो इहो थी सघे थो त असां इन खे प्रोसेस करे नंढियूं नंढियूं कोल ब्रिकेट्स ठाहियूं जेके पोइ घरनि में सर्दी जी मौसम में असां इस्तेमालु करे सघूं या चुल्हनि में असां काठी जी जॻह ते इस्तेमालु करे सघूं था। हीउ जेको कोयलो आहे उनजो अव्हां इस्तेमालु ॿुधायो, पर हाणे ईअं बि थी सघे थो त दुनिया जे ॿियनि मुल्कनि में बि कोयलो इस्तेमालु थिए थो। अव्हां ॿुधाईंदो त उहे दुनिया जा कहिड़ा मुल्क आहिनि जिते कोयले सां बिजली पैदा थिए? अमेरिका में थी रही आहे, चाइना में थी रही आहे, जर्मनी में थी रही आहे, ऑस्ट्रेलिया में थी रही आहे, इहे रशिया में थी रही आहे, इंडिया में थी रही आहे। ऐं असां वटि पहिरियों तजुर्बो आहे। असां वटि दरअसल हीउ हिकिड़ो प्रोजेक्ट आहे असांजो लाखड़ा में, जेको नंढो प्रोजेक्ट आहे 150 मेगावाट जो आहे, जंहिंजो ट्रायल प्रोडक्शन इनफैक्ट शुरू थी वई आहे, लेकिन रेगुलर प्रोडक्शन में इनशाला जल्दी उहो बि अची वेंदो। बाक़ी वॾे पैमाने ते हीउ असांजो पहिरियों प्रोजेक्ट आहे। हीउ प्रोजेक्ट न सिर्फ़ु वॾो आहे लेकिन तरक़ी याफ़्ता मुल्कनि में सभ खां वॾे में वॾो प्रोजेक्ट आहे जेको असां थर में पावर प्रोजेक्ट जो लॻे पियो। भला जेके असीं मक़ामी आहिनि माण्हू थर जा रहण वारा, अव्हां वटि को अहिड़ो कानून आहे त जेका कंपनी उहो हुते बिजली घर ठाहे थी उहा रुगो मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾींदी? का अहिड़ी पाबंदी तव्हां लॻाई आहे? आज़ाद साहब, मां तव्हांखे जीअं अर्ज़ु कयो त सिंध कोल अथॉरिटी जो बुनियादी मक़सदु कोयले खे तरक़ी करणु आहे, जेको देसी रिसोर्स आहे। उन सां गॾु थर जे एरिया खे डेवलप करण जो मक़सदु आहे त असांजी पूरियूं जेके कोशिशूं हूंदियूं, असांजा प्लान्स हूंदा जेके बुनियादी तौर ते उन्हनि जो डायरेक्शन इहो हूंदो त थर जा माण्हू सभ खां ज़्यादा में ज़्यादा फ़ाइदो हासिलु करे सघनि
नौकरियुनि में हुननि खे हिसो वठण जे लाइ असां ट्रेनिंग प्रोग्राम शुरू इनिशिएट करे चुका आहियूं, जंहिंजे तहत उहे माण्हू जेके हुनरमंद माण्हू जेके उन्हनि प्रोजेक्ट्स में ज़रूरत पवंदी, इंजीनियर या वर्कर्स या टेक्निकल पर्सन, उन्हनि जी ट्रेनिंग करे ताकि जंहिं वक़्तु इहो प्रोजेक्ट शुरू थिए त उहे माण्हू उन्हनि मशीनुनि खे हलाइण जे लाइ अॻु ई मौजूदु हुजनि। सुठी ॻाल्हि। ऐं ॿियो इहो आहे त मां तव्हांखे अर्ज़ु कयां त उते जेको हिन वक़्तु पाणी जेको आहे माण्हुनि जे लाइ अहम मसइलो आहे। औरतूं वीचारियूं मेलनि जे फ़ासिलनि तां पाणी अञा बि मथनि ते दिला डोहे वीचारियूं घर में पंहिंजी ज़रूरतूं पूरियूं कनि। हिन जे तहत असां इनशाला असांजो इहो बि प्रोग्राम आहे त असां अंडरग्राउंड वाटर खे मिठो करे माण्हुनि खे पहुचायूं। ऐं इन जे लाइ मूं कुझु इन जे लाइ मूं कुझु कंपनियुनि सां राब्ता बि कया आहिनि। इनशाला जल्दी में उहे बि तव्हांजे साम्हूं असांजूं कोशिशूं साम्हूं ईंदियूं। ऐं मां सम्झां थो त थर जे लाइक़ मां गुरबत इनशाला अलाह चाहियो दूर थी वेंदी। ऐं प्रोजेक्ट ही जेको आहे 1997 डिसंबर ताईं असांजी शेड्यूल आहे त इन खे इनशाला असां कंप्लीट करे ॾेखारींदासीं। ऐं इहो प्रोजेक्ट इम्प्लीमेंटेशन जी हिस्ट्री में इनशाला असां हिकिड़ो मिसाल तव्हांखे क़ाइमु करे ॾेखारींदासीं। बसि असांजी त दुआ आहे त अलाह साईं थर छा असांजे सॼे सिंध खे सॼे मुल्क खे आबाद रखे, पंहिंजूं रहमतूं असां ते नाज़िल करे। अहमदुद्दीन हजरा साहब अवां महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में शरीक थियो ऐं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं थर जे हवाले सां, कोयले जे हवाले सां। अवां महिमान हुयो अलाइट बैंक वारनि जा। अलाइट बैंक जे तरफ़ां नज़रानो आहे 2000 रुपया अवां जे लाइ क़बूल हुजे। महिरबानी महिरबानी। असां वटि दिलचस्प मुक़ाबिलो आहे डॉट गेम। मोकिलियो आहे बायो अमला शैम्पू ऐं हेयर टॉनिक, जंहिंजो चवणु आहे त वारनि जी हिफ़ाज़त जो जॾहिं हुजे मामिलो त पोइ सभु घुरनि बायो आमला। डिघनि भाचनि कारनि ऐं चिमकंदड़ वारनि लाइ जड़ी बूटियुनि मां तयारु कयल बायो आमला शैम्पू ऐं हेयर टॉनिक, छाकाणि त वारनि जो आहे मामिलो। डार्ट गेम जो मुक़ाबिलो आहे बायो आमला शैम्पू जे तरफ़ां। महिमान ख़वातीन हिते मौजूदु आहिनि। थींदो हीअं त हर ख़ातून वारे सां डार्ट गेम जो बाल उछलाईंदी ऐं मार्कूं असां ॾिसंदासीं। टोटल जंहिं ख़ातून जूं मार्कूं वधीक थींदियूं उहा बायो आमला शैम्पू जो मुक़ाबिलो खटंदी। शुरूआति थिए थी। पहिरीं ख़ातून मुनीर 20 खाली 220 मुनीर 220। ॾह ऐं 160 170। सलमा 200। अचो अचो अचो। 150 ऐं 100, इहे थिया 250 ऐं 140 390। डार्ट गेम जो मुक़ाबिलो बायो आमला शैम्पू जे तरफ़ां 390 मार्कूं। पहिरियों